उस्ताद गिदुड़ा खबर बुध साईं ईसन शाह जी दरगाह ते असीं वेठा हुजूं। साईं गुलाम नबी शाह जेको गादी नशीन आहे, जुड़ल शाह पचमाइया ऐं नसीर मिज़ूक वारो आहे ऐं मामदी लाहौती सभु वेठा। अॼु सुवाल ई अची वियो। सुवाल ई चए पियो मूं ते इलाही गम थी विया आहिनि ऐं छा लिखे थो, छा हुनखे ॿुधाए थो ऐं छा ॿुधाए थो। ऐं बाक़ी काफ़ी दोस्त असां हू बि चवनि था उहे असांजी फरमाइश ॾे, पर फरमाइश कंपनी तरफ़ां बंदि आहे। अॻिते लाइ इनशाअल्लाह ॾींदासीं। पर सुवाल करे पियो सो हिन रीत सां, जेको ईसन शाह ते आयो साफ़ बनजी सवाली, कोन वींदो खाली मोमन कोन वींदो खाली। जेको ईसन शाह ते आयो साफ़ बनजी सवाली, कोन वींदो खाली सो कोन वींदो खाली। ओ कोन वींदो खाली मोमन कोन वींदो खाली। हण तू नारो नीह वारो जीअ शाह जलाली, कोन वींदे खाली मोमन कोन वींदे खाली। कोन वींदे खाली स्वाली कोन वींदे खाली। शान में कौन शान गुशान में हू करामत सान कामल आवसीलो वाली। कौन वींदे खाली तू कौन वींदे खाली। कौन वींदे खाली स्वाली कौन वींदे खाली। खाली साली कोन वींदे खाली। जेको ईसन शाह ते आयो साफ़ बनजी सवाली, कोन वींदो खाली